नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्तां की हालानी मां खबर ॾींदा हलूं त बिरिया रोड वासी जुनेद शेख प्रेस क्लब हालानी में पुलिस जी नाजाइज़नि खिलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मुंहिंजो नालो जुनेद शेख आहे। मां बिरिया रोड शहर जो रहाकू आहियां। मूंसां पुलिस जूं नाजाइज़ियूं आहिनि। असल में वंगार थी वहे असांजो प्रॉपर्टी जो ज़ाती मसइलो आहे। मुंहिंजो मामू आहे अब्दुल हाजीला शेख ऐं उनजो भाणे जो आहे मुंहिंजो मासात आहे दानियाल रज़ा शेख। उन्हनि मूंखे प्रॉपर्टी तां धमकियूं ॾिनियूं कुझु टाइम पहिरियां, जंहिंजी मां पुलिस प्रोटेक्शन वरिती शीशन कोर्ट मां। उन ॻाल्हि खे महीनो सवा गुज़री चुको आहे। हिन वक़्तु राति तक़रीबन 3 धारे पुलिस रेड करे असांजे घर ते, मां थोरो साइड ते थियुमि। मुंहिंजो भाउ नंढो अब्दुल वहीद शेख टीचर आहे, मोज़िज़ टीचर आहे शहर जो, उनखे खणी ऐं थाणे ते लाकअप कयो पियो ऐं इन जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी। महिरबानी करे असां सां इहो ज़ुल्म बंदि कयो वञे ऐं मुंहिंजे भाउ खे खां लिखत वरिती वई आहे त शाम जो 5 बजे ताईं जुनेद शेख खे पेश न कयो त असां जेके मुंहिंजा ॿिया नंढा भाइर आहिनि या मुंहिंजो वाल साहिबु आहे अब्दुल अमीन शेख, उनखे वरी असां गिरफ़्तार कंदासीं ऐं कूड़नि केस में फासींदासीं। महिरबानी करे असां इंसाफ़ कयो वञे। असां हथ ॿधी SP साहिबु DSP साहिब खे अर्ज़ु थो कयां, जेके बि आला अख़्तियार आहिनि दिलि नौशाद रजियूं, महिरबानी करे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। ऐं पुलिस जो हिकिड़ो ख़ासि वंगारू आहे असांजे मामनि जो या बिराद कंहिं बि माण्हू जो वंगारू आहे सईद ख़ान हिसबानी, जेको असांखे तमामु घणो तंग थो करे। कंहिंजे बि चवण ते कुझु ॾींहं पहिरियां हुन मूंखे धमकियूं ॾिनियूं हुयूं ऐं हू मूंखे कूड़नि केस में फासाइण जी धमकी ॾिनी आहे। हुन चयो आहे तोखे कंहिं बि केस में फासाए हाफ़िरा केस ॾींदासीं। महिरबानी कयो, असांजा इंसाफ़ कयो ऐं असांखे इन्हनि मसइलनि मां जान छॾायो। असांखे सुकून ज़िंदगी जीअण जो हक़ आहे ऐं इहो हक़ असांखे न खसियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।